कंबर में जमीयत उलमा इस्लाम तरफा कंबर जे क्रिकेट ग्राउंड ते तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस कोटाई हुई। कॉन्फ्रेंस में मौलाना राशिद महमूद सिमरो, हाफिज़ अजीज़ गुल जागीरानी, मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ैरी बेन शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद महमूद सिमरो चयो त जेसिताईं पाकिस्तान में हिकु बि जमीयत जो कारकुन ज़िंदा आहे उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कंदा रहंदा ऐं असीं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जे आइन में तरमीम करे पंहिंजे आका अमेरिका मरदूद ख़ुशि करणु चाहिनि था त असां उन्हनि जी हर उन साज़िश खे नाकाम बणाए छॾींदासीं। घोटकी में पीपल्स पार्टी जे जालियन पारां मीर बाबर अली खान लुंड खे ज़िले सदर ऐं सिकंदर इलाइक़े खे जनरल सेक्रेटरी बणाइण जी ख़ुशीअ में लाखा हाउस खां पीपल चौक ताईं रैली कढी वई। कारकुन पारां धुल शरनाइन ते रक़्स करे आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं मिठाई बि विराई वई। इन मौक़े ते पीपीसीटी जे सदर अब्दुल मजीद लाखे ॿियनि चयो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन पीपल जे सीनियर सियासतदाननि मीर बाबर खान लुंड खे ज़िले सदर ऐं सीनियर कारकुन सिकंदर इलाइक़े खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो। अवामी वर्कर्स पार्टी पंजाब जे सदर ऐं ॿिनि कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सांगड़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अवामी वर्कर्स पार्टी सांगड़ पारां इस्लामाबाद में अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मरकज़ी अॻवान हसन अस्करी ज़िले जनरल सेक्रेटरी कयूं ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें EWB पंजाब जे अॻवाननि जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे घुर कई वई त इस्लामाबाद प्रेस क्लब आडोपुरम में एहतिजाज में अवामी वर्कर्स पार्टी पंजाब जे सदर अम्मार रशीद समेत ॿियनि गिरफ़्तार अॻवाननि कारकुननि खे आज़ादु कयो वञे। मीरपुर ख़ास में किपरे मोरी जे रहवासी कुली बिरादरी जे माण्हुनि पारां बासर ख़िलाफ़ मक़ामी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। कुली बिरादरी औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि प्रेस क्लब ते एहतिजाज कंदे चयो त मज़दूर आहियूं माल जी भेल तां शेर बहादुर पठान, मीर बहादुर पठान, इनाज पठान ऐं ॿियनि असांजी औरतुनि ते तशदुद करे माल बकरियूं ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि ऐं असांखे हितां लॾाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। संदन चवणु हो त खेनि उन्हनि मां जानी ऐं माली ख़तरो आहे, उन्हनि जो नोटिस वठी खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk